जीअं सिंध तारीख़ जे इलेक्शन में चूंडिजी आयल मरकज़ी बॉडी ऐं जेएमएस काउंसिल जे मेंबरनि सन में साईं जीएमसे जी मज़ार ते हलफ़नामो खयो। जीअं सिंध तारीख़ जे मरकज़ी जेएमएस काउंसिल जे इजलास पार्टी चेयरमैन शबीर अहमद जमाली जी सदारत में सन में साईं जीएमसे जे दरिया वारे बंगले ते थी गुज़रियो, जंहिंमें जीअं सिंध तारीख़ जे सीनियर वाइस चेयरमैन फ़कीर अब्दुल रज़ाक कुन्नड़, वाइस चेयरमैन मीर सागर सियाल, जनरल सेक्रेटरी रावल करनाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी, ज्वाइंट सेक्रेटरी मीर मोहम्मद महर, प्रेस सेक्रेटरी फैसल वगण, मालियात सेक्रेटरी मिसरी खान महर ऐं मरकज़ी जेएमएस काउंसिल जे मेंबरनि अज़ीज़ अहमद दाहिरी, डॉक्टर नियाज़ अहमद करनाणी, मंज़ूर फलपटो, जावेद अहमद करनाणी, बागी फराद मेमण, मोहम्मद उस्मान महर, नियाज़ महर, अली फलपटो शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जीअं सिंध तारीख़ मरकज़ी बॉडी सॼे सिंध में दौरो करे तंज़ीमी सूरताल जो जाइज़ो वठी सॼी सिंध में लेक्चर प्रोग्राम कराया वेंदा। उन सां गॾोगॾु जीअं सिंध तारीख़ जे नाराज़ साथियुनि खे तमामु जल्द परचायो वेंदो। ऐं एसयूपी सदर सैयद ज़ैन शाह ते दाख़िल कूड़ी एफआईआर जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कई वई। कराची में जसकम आरसद जे एहतिजाज ते क़ौमी कारकुन जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कई वई। वधीक अॻुवाण ॻाल्हाईंदे चयो त कारपोरेट फार्मिंग नाले सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करनि, मुहाजर सूबे जो ड्रामो रचाईंदड़, धारियुनि जी नेकाली ॾियारणु ऐं सिंध मां क़ौमी कारकुन खे खंभे गुम करण के ख़िलाफ़ ॿियनि धारियुनि मनसूबनि जे ख़िलाफ़ जीअं सिंध तारीख़ सॼी सिंध में भरपूर एहतिजाजी तहरीक हलाईंदी। जीअं त अॼु असांजो जेको हिते इजलास आहे उन खां जी पहिरीं तक़रीब इहा आहे त असांखे जेके असां मरकज़ी बॉडी आहे उहिदेदार ऐं जीएमएस काउंसिल जा मेंबर चूंडिजी आया आहियूं, उन्हनि जो अॼु कसमनामो आहे ऐं असां असांजे जीएमएस जे मज़ार ते कसमनामो खणी आया आहियूं। ऐं हिन वक़्तु असांजी जेको आहे सो जीएमएस काउंसिल जी मरकज़ी बॉडी जी गॾियल मीटिंग आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेको आहे सो पाण डिस्कस कंदासीं ऐं को फ़ैसिलो कंदासीं, जेको लाइ अमल तयारु कंदासीं उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं बि। ऐं ॿी अहम शइ तव्हांखे ॿुधायूं त असां वटि हींअर जेके 2-3 इशू ताज़ा उभरिया आहिनि, उन में हिकिड़ो मेन इशू आहे त साईं ज़ैन शाह जे मथां सरकार जे तरफ़ां नाजाइज़ जेको एफआईआर दाख़िल कयूं आहिनि, असां उन भरपूर मज़म्मत था कयूं। उन खां पोइ ॿियो वॾो इशू आहे जेको आहे सो सिंध में पाणीअ जो मसइलो आहे ऐं उहो वॾो तकरारी मसइलो आहे ऐं ग़ैर क़ानूनी तरह ग़ैर आइनी तरह पंजाब साम्राज्य सिंधु ते 6 कैनाल ठाहे थो ऐं उन खां पोइ तक़रीबन को 46 या खां वठी 48,000 लख एकड़ ज़मीन जेको आहे सो उहा कारपोरेशन खे ॾिनी थो, फार्मिंग कारपोरेशन खे, जेका बि असांजे कंहिं बि माण्हू खां पुछो कोन वियो आहे, न असांजी पार्लियामेंट फ़ैसिलो कयो आहे, न मरकज़ी पार्लियामेंट फ़ैसिलो कयो आहे। उहो सदर जेको आहे सो हिकिड़ो ऑर्डिनेंस पास करे ऐं पंहिंजो रूल जेको आहे सो मोकिले छॾियो आहे ऐं जॾहिं त अहिड़नि फ़ैसिला करण जो अख़्तियार सदर खे आहे कोन, उहो पार्लियामेंट खे अख़्तियार आहे। असां उनखे बि कंडेम था कयूं ऐं उन जे ख़िलाफ़ु असां अॻु में बि एजिटेशन्स कयूं आहिनि ऐं हींअर बि असां अॼु फ़ैसिलो कंदासीं इहो त इन्हनि मामलनि ते जेको आहे सो असां कंहिं न कंहिं हवाले सां इन्हनि खे पंजाब साम्राज्य खे रोकियूं त जीअं असांजी सिंध जी जेका मुआशी हालति पाणी बंदि करण जे करे थींदी, उनखे असां जेको आहे ब्रेक करे सघूं। महिरबानी। जीअं सिंध तहरीक जो अॼोको इजलास हलंदड़ आहे, हिन वक़्तु असांजी मरकज़ी बॉडी फ़ैसिलो कंदी, उन खां पोइ असां सॼी सिंध में जेका आहे सो जदोजहद कंदासीं सिंध जे मसइलनि मसाइलनि ते, ख़ासि करे जेकी कारपोरेट फार्मिंग कई पई वञे, केनाल ठाहिया पिया वञनि ऐं जेको आहे सो धारिया सूबा जेको सो हिते अॾिया पिया वञनि, धारी आबादकारी हिते कई पई वञे। इन खां अलावा जेके सिंध मां जेके क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो पियो वञे, उन्हनि जे लाइ जीअं सिंध तहरीक सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाईंदी। जीअं त असांजी जीअं सिंध तहरीक जेकी बॉडी चूंडिजी आई आहे, उनजो हलफ़नामो साईं जीएमसे जी मज़ार ते थी गुज़रियो ऐं हाणे असांजो चेयरमैन साहब शबीर जमाली सदारत में इजलास हलंदो। उन में जेके फ़ैसिला पार्टी कंदी, उन पार्टी जे फ़ैसिला सां गॾु रहंदासीं ऐं उन सां मुतफ़िक़ रहंदासीं जेके बि गॾियल फ़ैसिला थींदा सिंध जे मफ़ादनि में। जीअं त अॼु जीअं सिंध तारीख़ जी नई चूंडियल बॉडी जो इजलास सन में हलंदड़ आहे, असां सिंध जे इशुनि ते कुझु एजेंडाऊं रखियूं आहिनि, जंहिंमें साईं ज़ैन शाह ते कूड़ियूं एफआईआरूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु मज़ामत करणु, सिंध मां 6 कैनाल जेके कढिया था वञनि, सिंध जी सखाफ़त, सिंध जी 6 रग खे बंदि करे असांखे तबाह कयो थो वञे, उन्हनि ते बि असां इजलास में ॻाल्हियूं रखे उन्हनि जे लाइ बि एहतिजाज कंदासीं सॼी सिंध में। ऐं जेके सिंध खे वेराए 2 सूबा ठाहिया था वञनि, इहा इन्हनि जी भुल आहे। 5,000 सालनि खां पुराणी असांजी सिंध, जेको हिकु मुल्क जी हैसियत में, जंहिंजी पंहिंजी सखाफ़त, पंहिंजो कल्चर, पंहिंजी ॿोली आहे, उनखे असां डिवाइड करणु कॾहिं बि कोन ॾींदासीं। असां पंहिंजे रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजी सिंध धरती जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं जेके कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जो ईंदड़ नसुल जी ज़मीन अमानत जेका आहे, उहा पंजाबियुनि खे, आर्मी खे ऐं ॿाहिरां आयल माण्हुनि खे
ॾिनी थी वञे। इन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में असां मुज़ामत था कयूं। जीअं सिंध, जीअं साईं GM साहिब।